अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असां हिन वक़्तु जनाबाग में बीठा आहियूं। हिते IBA टेस्ट पास कंदड़ प्राइमरी मास्टर आहिनि जेके मुसलसिल 10 साल थी विया आहिनि उन्हनि खे। अञा ताईं उन्हनि जी हड़ताल हले थी, अञा ताईं उन्हनि जो को खड़तेल न निकितो आहे। मुसलसिल 565 ॾींहं थी विया अथनि प्रेस क्लब लाड़काणे ते ईंदे ऐं रोज़ाने जे बुनियाद ते उहे अचनि था, हिते वेहनि था। हिननि जो कोई बि धणी साईं अञा ताईं कोन थियो आहे। आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे जो हिननि सां अञा ताईं नाइंसाफ़ी थी रही आहे? छा पीपुल्स पार्टी हिननि ते तवजो न कंदी? छा जेके पाकिस्तान जा लाड़काणे जा जेके MPs MNAs आहिनि, मोज़म ख़ान अब्बासी आहे, उहो बि हिन जी मालिकी न कंदो? आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे जेको हिननि पंहिंजो वोट जो हक़ु पीपुल्स पार्टी खे ॾिनो, उनजी हिननि खे सज़ा ॾिनी थी वञे? या जेसि ताईं ईंदड़ इलेक्शन ईंदी उन में हिननि खे नौकरियुनि जा ऑर्डर ॾिना वेंदा? हिननि सां एतिरी नाइंसाफ़ी छो आहे? अचो त हिननि खां पुछा कंदासीं आख़िरकार हिननि सां एतिरी बदसलूकी नाइंसाफ़ी छो थी रही आहे? टेस्ट पास कई उन जो शर्त रखियलु जो 60 मार्कूं खणे उहो पाण खे टीचर सम्झे। गुलशन सैद रसूल बशाह डायरेक्टर अॻूणो डायरेक्टर लाड़काणो ऐं गुलशन बुगटी उन जी से टीम आफ़ा फिरोज़ा गुलबार मंगसी मुश्ताक कलोड़ो अख्तर DO अख्तर कुरेजो ऐं DO नवाब अली खोकर मिली भगत करे जाली भर्ती कयूं। अहिड़ा माण्हू कया अथऊं जिन जूं 13 मार्कूं आहिनि, 36 मार्कूं, 37 मार्कूं जेके टेस्ट में वेठा ईंदा आहिनि फेल आहिनि। ऐं असां 60 खां मथे मार्कूं खणियूं आहिनि, 60 खां वेंदे 80 85 ताईं स्कोर कयो आहे। ऐं असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ई कोन था। असां जीअं त सिंध यूनिवर्सिटी जा असुली उम्मीदवार पास आहियूं ऐं हुननि असांखे मिली भगत करे वेटिंग ते रखी अहिड़नि उम्मीदवारनि खे खयो आहे जेकी अहिल ई न आहिनि। चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ मिनिस्टर ऑफ सिंध मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख ऐं चेयरमैन पीपुल्स पार्टी बिलाल भुट्टो सरदारी खे परज़ोर अपील कयूं था त असांखे जल्द खां जल्द पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं जल्द खां जल्दी ऑफर ऑर्डर ॾेई असां बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध यूनिवर्सिटी ज़ेरे निगरानी PhD जी टेस्ट पास कई से जंहिंमें शर्त रखियलु हो त 60% मार्कूं खणंदड़ उहो टीचर आहे उन्हनि खे ऑर्डर ॾिना वेंदा। उन सां गॾोगॾु असां सां हिते जेके एहतिजाज में मौजूदु आहिनि उम्मीदवार उन्हनि जूं 60 खां वठी 85 ताईं मार्कूं आहिनि, 90 ताईं मार्कूं आहिनि, पर पोइ बि हुननि असांखे नेग्लेक्ट कयो, असांखे ज़बरदस्ती वेटिंग लिस्ट ते रखी जबरी तौर ते असांखे बेरोज़गार कयो ऐं जाली भर्तियूं कयूं। उन जाली भर्तियुनि में अहिड़नि खे उम्मीदवारनि खे हिननि ऑर्डर ॾिना आहिनि जेके फेल हुया, जेके टेस्ट में वेठा ई कोन हुया, डिसेबल कोटा ते सेहतमंद उम्मीदवार ऐं जेके हिकु UC जा ॿी UC में, हिकु ज़िले जा ॿिए ज़िले में, हिकु तालके जा ॿिए तालके में ऐं जेके मार्कूं वधीक ॾेई ऐं जेके टेस्ट हिकिड़नि छोकिरनि ॾिनी आहे ऐं उन्हनि जे सीट नंबर ऐं मार्कुनि ते ॿियनि खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। एॾो वॾो हिकिड़ो ज़ुल्म कयो वियो आहे, एॾो वॾो हिकिड़ो ज़ुल्म जेको तालीम सां बि कयो वियो आहे, असां नौजवाननि सां कयो आहे, असांजी तज़लील कई वई आहे। असां जॾहिं 2010 में ऑर्डर ॾिना विया इन्हनि जाली माण्हुनि खे ॾिना हुआ त असां एहतिजाज शुरू कयोसीं ऐं असीं कराची शहर वियासीं, उते सदर प्रेस क्लब ते एहतिजाज कयोसीं त उते असां एहतिजाज कंदड़ पुरअमन एहतिजाज कंदड़नि ते असां ते लाठी चार्ज कई वई, असां ते वाटर कैनन हलायो वियो। उन में असां सां गॾु गर्ल्स बि हुयूं जिन खे वॾो जिन ते तशदुद कयो वियो ऐं उन सां गॾोगॾु छोकिरनि खे पकिड़े मैदान थाणे में केस दाख़िल करे उन्हनि खे उते लाकअप कयो वियो। जॾहिं असां अञा वधीक एहतिजाज कयोसीं, पंहिंजे हक़ जो आवाज़ उथारियोसीं त इहे जेके MP MNA जेके चूंडियल आहिनि असांजे वोट ते उहे उन सदर प्रेस क्लब वारे उन रोड वारे टुकड़े ते उतां उहे गाॾियूं भॼाए हलिया पिया वञनि ऐं असांजो मौक़िफ़ न पिया ॿुधनि। जॾहिं असां हुननि जो रस्तो रोकियूं पिया ऐं उन्हनि खे पंहिंजो मौक़िफ़ बयानु करे ॿुधायूं पिया त हू असांखे डेॼारनि पिया, धमकाइनि पिया। असां जॾहिं इहे मुख़्तलिफ़ प्रूफ असां मुख़्तलिफ़ सियासी उहिदेदारनि खे असां पेश कया आहिनि, एतिरे हिते जो हिन वक़्तु असां मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी खे उनखे उनजी वालदा जो कसम बि ॾिनोसीं ऐं हुनखे पंहिंजा प्रूफ ॾेखारे हुनखे सॼो पंहिंजो मौक़िफ़ बयानु करे ॿुधायोसीं त हुन चयो हा बिल्कुलु मां तव्हांखे ऑर्डर ॾींदुमि, पर अॼु ॾींहं ते हुन इहा पुछा न कई आहे त तव्हां कहिड़ी तकलीफ़ में आहियो, तव्हांखे ऑर्डर मिलिया आहिनि या न आहिनि। असां हिकु पुरज़ोर अपील था कयूं चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट खे, वज़ीर आला खे, आर्मी चीफ खे, वज़ीर तालीम खे, मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी खे त असांजे मसइले जो नोटिस वठो। खुदारा ही तव्हां जेके मुख़्तलिफ़ पॉलिसियूं ठाहे ऐं अहिड़नि जेके चोर धनार अणपढ़ियल जाली डिग्रियुनि वारा आहिनि उनखे खणो था त अहिड़ी भर्ती कयो था। असां मेरिट वारा आहियूं, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजे लाइ पॉलिसी ठाहियो, असांखे बि ऑर्डर ॾियो त जीअं असांखे रोज़गार मिले ऐं फाका कशी खां बची सघूं। जेकॾहिं असांखे ऑर्डर नथा ॾिना वञनि त असां पाण खे साड़ीदार जंहिंजी सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी ज़िम्मेवार हूंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जेको कमु नेब जो एंटी करप्शन जो हुयो
हिननि उहो सबूतनि सां पकड़ियो आहे। जेके जाली भर्तियूं थियूं आहिनि हिननि खे वेटिंग लिस्ट ते रखियो वियो आहे, मुसलसल हिननि खे नेग्लेक्ट ऐं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिननि वटि हर शइ जा प्रूफ आहिनि। इहो कमु सरकारी इदारनि जो आहे त जाली भर्तियुनि जी तफ़्तीश करे हुकूमत मुसलसल आसरा ॾेई रही आहे। जेको 6 चकर नेब सखर वारे ऐं सुभाणे बि जेको आहे नेब वटि पेची आहे जाली मास्तरनि जी ऐं हिननि जी 6 चकर पहिरियों बि थी चुकी आहे, जंहिंजी शफ़ाफ़ चूंड नथी थी वञे ऐं मुसलसल हिननि सां नाइंसाफ़ी कई थी वञे पई। छा हुकूमत तॾहिं एक्शन खणंदी जॾहिं हे पंहिंजो पाण खे मारनि, हे बुखों बेरोज़गारी खां तंग थी ऐं आपघात कनि, पोइ हुकूमत ईंदी। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।